अचूं नवन सुरन में जिंदगी जो गीत गाईंदा अचूं। इछो ही नितो बैकन जुलूस आफताब जो पियो लीणु लीणु थियो कफन अंधेरी रात जो निशान नजर अचे पयो साफ मंज़िले निजात जो ऐं बोड विझ जियां वधे पयो ही काफ़िलो हयात जो। कयामतुन पुठियां उथारींदा अचूं जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया गाईंदा अचूं नवन सुरन में जिंदगी जो गीत गाईंदा अचूं जो गीत गाईंदा अचूं। हाणे दावत खिताब ॾींदुसि चोटी जो कानूनदान, चोटी जो मुकर्रर लेखक दानिश्वर शायर ऐं जीजी ज़रीना बलोच जो फर्जंद अवामी तहरीक जो मरकजी सदर मोहतरम अयाज लतीफ पलीदो साहब जिन के तो अचन ऐं पंहिंजे ख्यालन जो इज़हार कन। ओ नारे नारे महरान जो लीडर हर दौर में हो जो हर दौर में हो जो ऐं कीन जो क्यों जो ऐं कीन में क्यों जो दरिया में हो जो दरिया में हो जो ओ दम दमादम ओ दम दमादम ओ दम दमादम नारे पली जो। असांजा फ़िक्री इल्मी अदबी नज़रियाती उस्ताद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहब, जॾहिं पाण जीजी जो ज़िक्र कयूं था तॾहिं सोचजे थो त शायदि इहो रुगो हिते हीअं हुजे सिंध में हुजे त पाण खे क़ौमी गीतनि जी ज़रूरत हुजे ऐं उन जे करे हादसाती तौर पाण खे जीजी ज़रीना बलोच जहिड़ो को माण्हू मिली वियो हुजे। पर जेकॾहिं थोड़ो रिसर्च कबी थोड़ो पढ़बो तो दुनिया के दर्जने मुल्कन में दर्जने जायन थे जेके उते जूं पॉपुलर तहरीकूं आहिनि, क़ौमी जदोजहदूं आहिनि, इनकलाबी जदोजहदूं आहिनि, तबकाती जदोजहदूं आहिनि, रेजिस्टेंस जूं मूवमेंट्स आहिनि, उन्हनि में दर्जने उहे अज़ीम माण्हू आहिनि जेके सियासत सां गॾु पूर विछोट ते ईअं हलंदा रहिया जो किथे सियासी तहरीकूं उरूज ते हुयूं ऐं उन्हनि खे ताक़त ते बख़्शी फनकारनि ऐं किथे फनकारनि जो फन पंहिंजो उरूज ते हो ऐं उन्हनि सियासी ताक़तुनि खे सियासी तहरीकुनि खे इन्फ्लुएंस करे उन्हनि में साह ते विधो। मशहूर गुलकारनि जो ग्रुप 70s जो लेट 60s जो बोनियम, 4 कारा फनकार, 3 औरतूं ऐं हिकिड़ो मर्द, ऐं जॾहिं उहे अची यूरोप के स्टेज ते गाइन बेलफास्ट ऐं उन बेलफास्ट के रिदम ते उन जी धुन ते जॾहिं सॼो हुजूम माण्हुनि जो रक़्स करे, ऐं जॾहिं
सॼी दुनिया में आयरिश रिपब्लिकन आर्मी जो हिकिड़ो तारफ़ उन्हनि जी सियासी तंज़ीम हुजे ऐं ॿियो उन्हनि जो तारफ़ बेलफास्ट जो शहर हुजे ऐं उन बेलफास्ट जी मंज़रकशी बोनीएम करे त पोइ उन तहरीक मां बॉबी सेंड्स जहिड़ो माण्हू जनम वठे जंहिंजो उहो पसंदीदा गानो हुजे ऐं उहो चवे त हालांकि इन गाने में सही अक्कासी कान थियल आहे मुंहिंजी पार्टी ऐं मुंहिंजे नज़रिए जी, पर इहो राग मुंह में साह थो भरे छॾे ऐं उहो बॉबी सेंड्स गिरफ़्तार थिए ऐं बर्तानिया जे जेलनि में रखियो वञे ऐं बर्तानवी जेल मां हू मुतालबो करे त मूंखे ॾोहारी बजाए सियासी कैदी मञियो वञे ऐं बर्तानवी हुकूमत इनकार करे ऐं हू उते बुख हड़ताल जो ऐलान करे, मरण घड़ी ताईं बुख हड़ताल, ही पाण वारनि सूरमनि वारी बुख हड़ताल न जो 200 ॾींहं वेठा हुजनि तॾहिं कुझु न थिए ओड़ो ई डटो मुटो जेन्युइन बुख हड़ताल। ऐं उन बुख हड़ताल ते संदसि मुतालबा पूरा न थियनि ऐं हू काल कोठड़ी में सख़्त बुख में उहो बेलफास्ट जा लफ़्ज़ वेठो झुंगारे ऐं उतां बर्तानवी पार्लियामेंट लाइ फॉर्म भरे बुख हड़ताल जे दौरान ऐं पंहिंजे इलाइक़े मां शानदार अक्सरियत ज़रिए बर्तानवी पार्लियामेंट जो मेंबर चूंडिजी वञे जेल में रहंदे ऐं पार्लियामेंट जो मेंबर चूंडजण खां पोइ उन खां हल्फ न खणायो वञे ऐं हू बुख हड़ताल जारी रखे ऐं बुख हड़ताल जारी रखंदे बुख हड़ताल जे 66वें ॾींहुं 1981 में बॉबी सेंड्स जेल में हमेशा हमेशा लाइ मरी वञे ऐं बॉबी सेंड्स मोकिलाए वञे ऐं पोइ उन बॉबी सेंड्स जे तदफीन जे लाइ जॾहिं उन जे लाश खे जेल मां कढी बेलफास्ट जे घिटनि में खयो वञे तॾहिं सॼे यूरोप जे हर शहर में लखे माण्हू रस्तनि ते हुजनि ऐं उन क़बर ॾांहुं वींदड़ काफ़िले जे ॿिन्ही पासे लखनि जे तइदाद में माण्हू बेलफास्ट जा नारा गूंजाईंदा हुजनि ऐं उते बॉबी सेंड्स जी तदफीन थिए ऐं उतां ई आयरिश माण्हू नई जदोजहद जो वचन कनि। इहा कंटिन्यूटी आहे उन इनकलाब जी ऐं उन फन ऐं सियासत जे मेलाप जी। फैकेंडो कैब्रल अर्जेंटीना जो गुलकार पंहिंजे पाण खे जनरलाइज़ कंदा आहियूं, पाण सिंधी माण्हू ॻाल्हाईंदा आहियूं न, चवंदा आहियूं फलाणी असांजी तंज़ीम एशिया जी वॾी तंज़ीम, फलाणी ढंढ एशिया जी वॾी ढंढ, एशिया में चीन बि आहे रूस बि आहे हुन में ढंढूं आहिनि कोन, सॼी वॾी में वॾी ढंढ असां वटि आहे। फलाणी यूनिवर्सिटी उहा वॾे में वॾी यूनिवर्सिटी, फलाणो असांजो माण्हू उहो वॾे, हींअर हिकिड़ा असांजो हिकिड़ो दोस्त आयो त चयो दुनिया जो वॾो शहर, मूंखे ठीकु आहे सिंध बिंद पाकिस्तान ठीकु, पर चई दुनिया जो वॾो शहर करे कंहिं असांजे साथी खे मुखातिब थियो त मज़ेदार तारुफ़ आहिनि। अर्जेंटीना कैब्रल गुलकार, जहाज जो हादसो, ॾुख ॾिसो, जहाज जो हादसो, जहाज जे हादसे में ज़ाल मरी वई ऐं वाहिद 1 साल जी धीअ सां प्लेन कैश में मरी वई, खेसि फ्रैक्चर्स अपाहज थी वियो ऐं नज़र हली वई। हालतूं ॾिसो, ज़ाल हली वई, धीअ वाहिद उहा हली वई, पाण पैरालाइज़ थी वियो सॼो जिस्म ऐं अखियुनि जो नूर हलियो वियो ऐं डॉक्टरनि तशख़ीस कई त तोखे कैंसर लास्ट स्टेज ते ऐं पोइ व्हील चेयर ते उहो कैब्रल अर्जेंटीना ऐं लैटिन अमेरिका जे शहर शहर में वञे थो, माइक नथो झले सघे, माइक को ॿियो झले थो ऐं हू जॾहिं कॉन्सर्ट्स में वञी गीत थो ॻाए त अर्जेंटीना, चिली ऐं ॿियनि मुल्कनि जा ऐं ग्वाटेमाला जा लखे माण्हू उन जे गीतनि ते झूमण लॻनि था ऐं हिकिड़ी नई रेजिस्टेंट मूवमेंट पैदा थिए थी।
मार्जी ईरानियन खातून शीरीन फरहाद जे ओपेरा में जॾहिं शीरीन जा गाना गाए, शीरीन जो रोल प्ले करे, तॾहिं हज़ारे माण्हू उन शीरीन ऐं फरहाद जे दर्द खे महसूस कनि। हाल ऐं पिंडाल ऐं उहे जेके हुजूमनि से झूमण लॻनि, ऐं पोइ ईरान में इस्लामी इनकलाब अची वियो ऐं मार्जी खे मौलवी साहिबान चवनि त तुंहिंजे ॻाइण ते पाबंदी आहे, औरत ॻाइण लाइ नाहे। ऐं पोइ उहा मार्जी घर में वेही राति जो 11 खां पोइ जुती लाहे त केरु खड़को न ॿुधे, पहिरें पंधु भरिसां तहरान जे पहाड़नि ते हली वञे ऐं उते वञी ॻाए। उते चए त मूंखे ॿुधण वारो को कोन्हे, तंहिंजे करे आउं पहाड़नि जे पत्थरनि ऐं आसमान जे सितारनि खे ॿुधाइण आई आहियां, ऐं उते ॻाए। ऐं पोइ कुझु वक़्त खां पोइ मुल्ला मजबूर थी हुनखे चवनि त असीं तो तां पाबंदी ख़तमु कयूं था ऐं तोखे इजाज़त था ॾियूं त तूं ॻाए, पर फ़क़ति इन शर्त ते त तूं फ़क़ति औरतुनि जे प्रोग्रामनि में ॻाईंदी, औरतुनि जे महफ़िलनि में ॻाईंदी, मर्दनि जे साम्हूं न ईंदी। ऐं उहो मार्जी चवे नो नेवर, कॾहिं न थींदो। आई हैव ऑलवेज संग फॉर ऑल ईरानियंस, मूं हमेशह समूरनि ईरानी माण्हुनि लाइ ॻायो आहे, कॾहिं बि ख़ासि मर्दनि ऐं औरतुनि लाइ कोन ॻायो आहे। ऐं ॻाइण खां इनकार थी कयां। ऐं पोइ जलावतनी क़बूल करे पेरिस हली वञे ऐं पेरिस में गुज़ारे वञे ऐं पंहिंजे वतन जे आमरनि, पंहिंजे वतन जे इक़्तिदार परस्त माण्हुनि जे आॾो गोॾा न खोड़े। ऐं हू अमेरिका, पॉल रॉबिसन, सियासी तहरीक, किंग मार्टिन लूथर किंग जूनियर, कारनि जो वॾो अॻवान सॾाईंदड़, सियासी ऐं समाजी उफ़क़ ते ज़बरदस्त कमु कंदड़, पर होॾां पॉल रॉबसन, कारो फनकार, पहिरियों दफ़ो FBI ऐं CIA अमेरिकन इदारनि संदसि कलाम ते पाबंदी विधी। सॼो कलाम जेको अमेरिकन रेडियो ऐं टेलीविजन स्टेशन ते रिकॉर्ड थियलो सो इरेज़ कयो, क़ैद कयो। कॉन्सर्ट्स ते पाबंदियूं, तॾहिं बि कारनि जो ऐं अमेरिकन सिविल राइट्स मूवमेंट जो कलाम उनखे घिटियुनि में जॾहिं हुजूम खसिजी वियसि तॾहिं सनड़ियुनि सनड़ियुनि घिटियुनि में, नंढड़ियुनि नंढड़ियुनि केबिन्स ते सिनेमा मां निकिरंदड़ ॿारनि जे साम्हूं, नौजवाननि जे साम्हूं गीत ॻाइण शुरू कई। ऐं पेटर सीगर्स, अमेरिकन गुलकार, जंहिं ते मैकार्थी जे दौर में पाबंदी विधी वई, तूं नथो ॻाए सघीं, तूं इनकलाब जी ॻाल्हि थी करीं, तूं सोशलिज़म जी ॻाल्हि थो करीं, तुंहिंजे ॻाइण जी तोखे इजाज़त न आहे। ऐं उहो माण्हू हथियार फिटा करे जीअं पाण वटि अदीब, शाइर, फनकार क़ौमी जिदोजहदुनि में पुठिते हटी भॼी वेंदा आहिनि, सिंध जा, पाकिस्तान जा, ॿियनि सूबनि जा। पाबंदी, सदर तरफ़ां पाबंदी, FBI तरफ़ां पाबंदी, CIA तरफ़ां पाबंदी। ऐं पोइ उहो पेटर सीगर कहिड़ो कलाम थो ॾे, उहो रूह ज़मीन खे लोड़ींदड़ गीत तख़लीक़ थो करे ऐं पेश थो करे, ऐं ख़ामोशी सां जूं कैसेट्स अमेरिका जी घिची घिची में ऐं यूरोप जी घिची घिची में पुॼनि थियूं। कहिड़ो गानो, वी शैल ओवरकम सम डे। ऐं गुज़िरियल हफ़्ते जी ॻाल्हि, जे अख़बारूं पढ़ो, रिमबाना पैलेस्टीनियन गुलकारा, फलस्तीनी फनकारा गुज़िरियल हफ़्ते रहे किथे पई? सोचो कहिड़ा माण्हू पिया आहिनि। रहे किथे पई? वेस्ट बैंक में, इज़राइली ऑक्यूपाइड टेरिटोरी में, उते रहे पई। ऐं कहिड़ी जाइ ते? नज़रत जंहिंजे नाले सां हैदराबाद में कॉलेज बि अथव ऐं जंहिंजे हवाले सां फिल्म बि अथव, जीसस ऑफ नज़रत। उन नज़रत जे शहर में गीत ॻाईंदड़, नग़मा ॻाईंदड़, पुराणियूं फोक धुनूं खणी ईंदड़ उहा औरत इज़राइल जे विच में वेही गुज़िरियल हिन महीने जे 11 अक्टूबर ते अची हड़ताल ते वेहे थी त 7000 अरब कैदी जेके इसराइल जे जेलनि में ज़िलतुनि जे आॾो बीठा आहिनि, उन्हनि खे हक़ ॾियण लाइ रिमबाना बुख हड़ताल ते आहे। फलस्तीनी जाई, अरब जाई, फनकारा ऐं गुलकारा। पर नज़र रखो त आलमी लेवल ते फनकार कहिड़े कहिड़े क़िस्म जा पिया आहिनि। ऐं
मशरिक़ वुस्ता ऐं गल्फ जो उहो नालो, उहो ताबिंदा सितारो जंहिंखे कोट करे सिंध में ऐं पाकिस्तान में केतिरा राइटर जीजी खे हुनजे नाले सां सॾण जी कोशिशि कंदा आहिनि या लिखियो अथनि। छा लिखंदा आहिनि जीजी खे? मादर सिंध हाणे था चवनि, अॻे जीजी खे चवंदा हुआ सिंध जी उम्मे कुलसूम। उम्मे कुलसूम इजिप्ट जी, मिस्र जी उहा फनकारा जेका जॾहिं ॻाईंदी हुई त मिस्र जे नौजवान जूं दिलियूं लहरों आंदियूं हुयूं, उन्हनि जा जज़्बा कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वेंदा हुआ। 1948 में पाण ज़बरदस्त फनकारा हुई, पैसा पे कमाई, मज़ा हुआ, फरमाइश थियसि ऐं फरमाइश कंदड़ केरनि? फोन जे ज़रिए पैगाम मिलियुसि त पहिरीं जेका अरब इसराइल जंग पे हली, उनमें फलूजा जे हिकिड़े मखसूस इलाइक़े में अरब कैदी घेरे में, मिस्र जा चौधारी इसराइल जो घेरो है, साम्राज्य जो घेरो है, उन्हनि कैदियुनि वटि ॿियो को वस कोन्हे। उहे चवनि था त उम्मे कुलसूम मिस्र जी बुलबुल खे अपील था कनि त सरकारी रेडियो ते मिस्र मां फलाणो इनकलाबी गीत ॿुधाए त असीं कैद में वेठल माण्हू उम्मे कुलसूम जो गीत ॿुधी सुकून हासिल कयूं। उम्मे कुलसूम खे चयो थो वञे त इन सां मतां रेडियो स्टेशन ते बमबारी थी सघे थी, ब्लॉक थी सघे थी असांजी सर्विस। चवे थी न, इहो गीत आउं ॻाईंदसि ऐं उहो ॻाए थी ऐं उन्हनि कैदियुनि में पोइ हिकिड़ो माण्हू हुजे थो, उन्हनि कैदियुनि में हिकिड़ो माण्हू हुजे थो जेको उन कैद मां जॾहिं आज़ाद थिए थो, तॾहिं साॻी उम्मे कुलसूम ते पाबंदी लॻे थी त ही शाह फारूक खे सपोर्ट कंदी हुई, उनजे गीतनि ते बैन लॻे थो ऐं उहो माण्हू जेको उन फरमाइश कंदड़ टोले में हो, जेको कैद में हो, उहो माण्हू अॻिते हली इक़्तिदार में अचे थो ऐं उनजो नालो जमाल अब्दुल नासिर हुजे थो ऐं उहो नासिर चए थो त उम्मे कुलसूम इजिप्ट आहे, इजिप्ट उम्मे कुलसूम आहे, उम्मे कुलसूम ते का पाबंदी न लॻंदी। उहो जमाल नासिर, तारीख़ में ॾिसो कहिड़ा कहिड़ा माण्हू पिया आहिनि। जमाल नासिर, तव्हांखे ख़बर आहे जमाल नासिर छा हो? जमाल नासिर उहो माण्हू हो जो जॾहिं अरब इज़राइल जंग हली, तॾहिं चयो वियो त जमाल नासिर जे एडवेंचरिज़म जे करे इसराइल ऐं अरबनि जी जंग शुरू थी आहे ऐं पोइ हिकिड़ी स्टेज ते मिस्र खे शिकस्त आई, इज़राइल खटी वियो। छा माण्हू आहे? इज़राइल खटी वियो। जमाल नासिर आयो सरकारी टेलीविजन ते, मिस्र जो सदर, मिस्र जे सदर अची सरकारी टेलीविजन ते चई आऊं जमाल अब्दुल नासिर पूरी जिम्मेदारी खणा थो जंग में हिन शिकस्त जी, जंहिंमें मिस्र खे शिकस्त आई ऐं आऊं सम्झां थो इहा शिकस्त मुंहिंजी फौज खे आई आहे, मूंखे आई आहे ऐं फौज जो कमांडर इन चीफ आऊं आहियां, तंहिंजे करे आऊं मिस्र जे हुकूमत तां इस्तीफ़ा ॾियां थो। इस्तीफ़ा ॾेई घर वञी लाइटूं बंदि करे, रेडियो टेलीविजन बंदि करे पंहिंजे कमरे में सुम्ही रहियो। राति जा 8-9 कलाक सुकून सां सुतल हो। हुनखे ख़बर कान्हे त पोयां छा पियो थिए। पोयां जॾहिं जमाल नासिर उहा रेज़िग्नेशन सबमिट कई, इस्तीफ़ा, ऐं उहा सरकारी टेलीविजन तां, मिस्र जे टेलीविजन तां उहा ख़बर हली ऐं रेडियो तां हली, उन वक़्तु केबल कोन हुयूं, मिस्र जी सरकारी टेलीविजन तां ख़बर हली ऐं उहा सरकारी ख़बर लिबिया, कतर, जॉर्डन, यूएई, सऊदी अरब उन्हनि सभिनी मुल्कनि में निकिती त उन्हनि सभिनी सरकारी टेलीविजन खे ॾिसंदड़ माण्हू लखनि जे तादाद में पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। कतर, दोहा, कायरो, तुर्की जा शहर, इस्तांबुल, सऊदी अरब, रियाद, जिद्दा, सॼी यूएई जा शहर, अबू ज़ैबी, उते हर दुनिया जे शहर जे चौकनि ते लखनि जे तादाद में माण्हू अची वेही रहिया, जिन राति जो 8 खां हू सुतो पियो हुजे जमाल नासिर ऐं दुनिया जा किरोड़े अरब माण्हू बैनर खणी रस्तनि ते बीठा हुजनि त जमाल नासिर इस्तीफ़ा वापसि वठ, तूं साम्राज्य जे ख़िलाफ़ असांजी जंग जो हीरो आहीं, तुंहिंजी इस्तीफ़ा रद्द कई। ऐं नासिर जॾहिं सुबुह जो दरवाज़ो खोलियो ऐं टेलीविजन ॾिठई त सॼो अरब वर्ल्ड स्टैंड स्टिल हो, सॼी अरब दुनिया बीह चुकी हुई ऐं हुनखे अची इस्तीफ़ा वापसि वठणी पई। उहो जमाल नासिर बॉबी सेंड्स वांगुरु, जंहिंजो जॾहिं जनाज़े नमाज़ हली ऐं उनजो जुलूस निकितो, रूए ज़मीन जे तारीख़ में जेके वॾे में वॾा जुलूस आहिनि, जंहिंमें 3 मिलियन 30 लख माण्हू जमाल नासिर जे लाश खे कुल्हे ते खणी कब्रिस्तान ॾांहुं वञी रहिया। उहो जमाल नासिर ऐं उन जमाल नासिर में रूह फूकींदड़ हुई उम्मे कुलसूम।
सिंध के सुञाणप गुलाम शाह कलोड़ जी त कान्हे हुन दौर जी, शाह लतीफ़ जी, वॾा फनकार ऐं वॾनि फनकारनि खे वरी वॾी पार्टी जी लाइन मिले, आलंदे चिलियन आख़िरी दम ताईं सदस्य पार्टी पहिरीं सोशलिस्ट पार्टी जेका चिली में पॉपुलर वोट ज़रिए इलेक्शन खटी आई ऐं उनजे ख़िलाफ़ कू कयो, उनजे ख़िलाफ़ फौजी बगावत करे खटियल सोशलिस्ट हुकूमत जो तख़्तो हूंदो कयो ऐं आलंदे जेको उनजो हुकूमत जो सरबराह हो, सोशलिस्ट कम्युनिस्ट अॻुवाण हो, सो पछाड़ी में सब मिशन गन खणी घिटिन में विढ़ियो ऐं उन सां गॾु ॿियो केरु विढ़ियो, जोए साहब खे ख़बर है, पुलिस साहब से उन्हनि सां गॾु शेख आज़ उन ते लिखियो आहे, उन सां गॾु घिटिन में ॿियो विढ़ियो विक्टर जारा, जेके विक्टर हारा चवंदा आहिनि, चिली जो उहो इनकलाबी फनकार जेको आलंदे जो दोस्त हो, सो राइफल खणी चिलीअ जे घिटिन में विढ़ियो, रुगो इनकलाब ज़बानी न कई पर हथ खणी बंदूक खणी उते डिक्टेटर सां मुक़ाबलो कई, उहो विक्टर जारा। तंहिं करे जीजी ज़रीना बलोच मुंहिंजी मां, सिंध जे हज़ारे नौजवाननि जी मां, सिंध जे लखे उन्हनि ॿारनि जी मां जेके उन वक़्तु शायदि तंजड़नि में या झूलनि में हुआ, जॾहिं जीजी ॻाईंदी हुई त मुंहिंजे ॿार ॾे खे ॾोॾो ॾियो, मां पाणीअ ते थी वञा, उन्हनि सभिनी ॿारनि जी मां सिंध जे इनकलाबी क़ौमी ऐं तबक़ाती जदोजहद सां सलाहियल उन सां हिकिड़ी तस्वीर वांगुरु पोयल जीजी ज़रीना बलोच कंटिन्यूटी हुई उन्हनि उम्मे कुलसूमन जी, विक्टर हारान जी, उन्हनि माण्हुनि जी जेके रुगो गीत न ॻाईंदा हुआ, जेके मैदान में जॾहिं सद थींदो, जॾहिं सिंध ते मुश्किल घड़ी आई, उन वक़्तु फनकार खां जंहिं वक़्तु तवक्का फन जी हुजे, ओॾी महिल फनकार भले पेंटिंग्स ठाहे, गीत लिखे, धुनूं ठाहे, कहाणियूं लिखे, अफ़साना लिखे, पर जेॾी महिल क़ौम हालत जंग में हुजे, ओॾी महिल फनकार घर में वेही पेंटिंग वेठो करे ऐं वेठो नज़्म लिखे न, ओॾी महिल मैदान में अचणो आहे। तंहिंजे करे सिंध ते जॾहिं बि अहिड़ो को वक़्तु आयो, जॾहिं बि मुश्किल घड़ी आई, जॾहिं अदीब शाइर दानिशवरनि जा वॾा हुजूम गुम हुआ, पॉलिटिकल एक्टिविस्ट गुम हुआ ऐं मैदान में फ़क़ति अवामी तहरीक ऐं सिंध जा सुजान ऐं सम्झू ऐं बाशऊर माण्हू हुआ, जोए साहब जहिड़ा माण्हू हुआ, पलीअ साहब जहिड़ा माण्हू हुआ, उन वक़्तु जीजी हर मैदान में पंहिंजो पाण खे पाण अची अड़पी वेंदी, केस पकड़े आंदो कोन ईंदो, जीजी पाण ॿियनि खे सॾींदी हुई बुखारी जे लफ़्ज़नि में त ड्रोह गुॾणो आहे गॾिजी त छो था टिजो, ड्रोह गुॾणो आहे गॾिजी त छो था टिजो, मुंहिंजो नालो लिखो, बात खे बात चई पियो थिए को फिको, मुंहिंजो नालो लिखो। हर जाइ ते आऊं अचां थी, आऊं पाण खे पेश थी कयां, वक़्तु वेरी वॾो ॾाढ ॾाढो डिंगो जो सिधो सो सड़ियो, ॾांत घुर्जे डिंगी ॾांहुं घुर्जे डिंगो, मुंहिंजो नालो लिखो। को बि पुड़वी किंझे, को बि मारू मुंझे, मुंहिंजी लूअ लुंझे, ॾुख सॼे ॾेह जो ॾाज मूंखे ॾिजो, मुंहिंजो नालो लिखो। हा जॾहिं जिते, हा जॾहिं जिते देश जे दंग ते को बि सॾु थिए, लॉन्ग मार्च हुजे, मैदान हुजे, मुक़ाबलो हुजे, आसमा जहांगीर ते लाठी चार्ज थे, जीजी ज़रीना मैदान में नज़ीर अब्बासी के कत्ल कयो वञे, जीजी ज़रीना ओ अमा जेकॾहिं रात जे रहज़रनि जे हथां ज़ुल्फ़कार अली भुट्टे के फांसी अचे, हैदराबाद के रस्तन ते जुलूस की कमांड जीजी ज़रीना बलोच कंदी हुजे, ॼाम साकी अगवा थे प्रेस क्लब ते जीजी ज़रीना बलोच हुजे, जीए सिंध जो बिहार इनकलाब गुज़ारो हुजे, मैदान में जीजी ज़रीना बलोच हुजे, फाज़ल राउन शहीद थे त ज़िंदा आया ज़िंदा रहंदुसि, मूंखे को बि न मारे सघंदो, मुंहिंजो हर हिकु रत फुड़ो